ख़ुदा फरमायो ऐं इंसानी ज़ात ते गौर करियो त असां उनखे केॾो न बहितर ऐं सुहिणो बनायो आहे ऐं पोइ उनजे अंदरि हिन ॻाल्हि जी सलाहियत रखी वई आहे त जे हू चाहे त ग़लति राह ते हले पर जे अंदरि भंजराह करे वठे ऐं जे चाहे त ख़ुदाई कानूननि जी पैरवी करे पंहिंजे अंदरि खे महफ़ूज़ करे वठे। केॾी सवली आसान ॻाल्हि आहे, केॾो ख़ुदा इंसान खे मान ऐं मर्तबो थो बख़्शे, केॾो अख़्तियार थो ॾे। यादि रखो सोभूं उहे था माणीनि जिन जी ज़ात ऐं सलाहियतूं तरक़ी करे माॻ ते रसी थियूं वञनि, ऐं नाकाम ऐं नामुराद उहे था थियनि जिन जी ज़ात ऐं सलाहियतूं दॿिजी दफ़न थी थियूं वञनि ऐं तरक़ी ऐं तहवीर खां वांझिजी था वञनि। लतीफ़ साईं फरमायो ही सॼण उहे ई जे मूं कोॾ निहारिया ईंदा जा पेही त सभु लाहींदमि ॾुखड़ा।